उहा पूरी करे पोईंदा। जिम्मेदारी खणण काई सवली ॻाल्हि कान्हे, जिम्मेदारीअ खे निभाइण सवलियूं ॾाढो ॾुखियो अथव। ऐं जेकॾहिं हेड़ा असांजा सतपुरुष झूलेलाल साईं वॾी अवस्था ॾियनि और हिमत वधाइनि ऐं तव्हां नौजवान टईअ जो उन्हनि खे साथ ॾे, हिननि प्यारनि ट्रस्ट जो हमेशह बल ॾे त अॻियां खां अॻियां मेला और लॻंदा अचनि। ज़ोरदार ताली भाई, स्वागत आहे असांजो वीरबान आहूजा साहिबजन जो। धन्यवाद साईं, संगत ॾिसण जी चाहे अचो। वाह साईं वाह, ज़ोरदार ताली भाई। असांजे सिंधी रियासत जनरल पंचायत जा प्रमुख असांजा वीरबान आहूजा साहब, लालनि जा लाल, झूलेलाल जा प्यारा। टे ॾींहं अॻु में बि असां गोधरा में शेरा वाले वटि असां सां गॾु हुया। गॾिजी मौजूं वठियूं सॼे परिवार समेत। ऐं लख धन्यवाद कंदासीं असांजे बिल्कुलु, मां नालो खयो साईं पहिरियों ई साईं हरेश लाल जो, असांजे भाऊजन जो, चंद्रकांत जी, असांजा प्यारा मूलचंद जी। छा चयोमांव साईं, नौजवाननि जे लाइ हिकिड़ो सुहिणो मिसाल, हिकिड़ो मैसेज अथव। भाई साहब साउंड थोड़ी जगह खोलो न। हिकिड़ो नौजवान लाइ सुहिणो मैसेज अथव साईं। भाई साहब ये थोड़ो खोलो न। हाँ लालवानी जी मिनट खाली हिकिड़ो लफ़्ज़ असां आशीर्वाद या ॿ वचन असांजे जेके वॾड़ा आहिनि असांजा प्रमुख जिन निभायो आहे हिन ॿार न खपे। हा नौजवान टई अॼुकल्ह सभु कुझु, छो जो सोशल मीडिया जो ज़मानो अची वियो आहे न, किथे ॻोल्हींदा आहियो पाण गूगल पे बरोबर सर्च कंदा आहियो। हर शय गूगल पर नहीं मिलती प्यारे, कुछ देर बैठा करो इन बुजुर्गों की छांव में। सच्चाई अथव हिननि बुजुर्गनि जो आज़मूदो हे असांजा साईं हरेश लाल, अॻु में बि साईं जन सां मुलाक़ात थी वई आहे। असांजा चंद्रकांत भाऊ, असांजा मूलचंद जी, असांजा लालवानी साहब, इन्हनि बुजुर्गनि जो आदर्श ॾेखारियल राह ऐं तव्हां नौजवान टई नौजवान जनरेशन जी चाल एॾी प्रगति आणींदी जो जूनागढ़ जो नालो विश्व ताईं क़ाइमु थींदो। हे लाल कयो झूलेलाल। अचो साईं हाणे